एक तरफ पूरी सिंध में कोरोना जी वबा मजदूर तबके के बुखों काटण ते मजबूर कयो आहे। महांगाई लॉकडाउन सबब एक वक्त जी मानी जो हसूल मुश्किल थी वियो आहे। ॿिए तरफ सिंध जी ज़राअत खे हथ सां तबाह कयो पियो वञे। सिंध जी ज़रई मार्केटनि में गैर रजिस्टर्ड कंपनियुनि जी नाक़स प्रोडक्ट, नकली ॿिज, नकली भाण, नकली ज़री दवाउनि जो विकिरो उरूज ते आहे, जंहिं सिंध जी ज़रई मईशत खे तबाह करण में का बि कसर न छॾी आहे। मथां वरी माकड़ जे अज़ाब सिंध जी ज़री मईशत खे लोॾे छॾियो आहे। ज़राअत खाते सिंध जी नाअहली जे करे पूरी सिंध जी ऐं ज़िले सांगड़ जे सभिनी तालुकनि में माकड़ जो तबाहकारियूं जारी आहिनि, जंहिं सबबु पूरे ज़िले जी मईशत तबाही जे किनारे ते आहे। आबादगारनि खे किरोड़नि रुपयनि जे नुक़सान जो ख़दशो पिणु आहे। हिन वक़्त ताईं ज़राअत खाते सिंध पारां माकड़ मार स्प्रे या ॿियो को बि क़ाबिल ज़िक्र क़दम न खयो वियो आहे, जंहिंजे करे आबादगार सख़्त परेशान आहिनि। आबादगारनि हुकूमत सिंध खां घुर कई त जल्द खां जल्द माकड़ मार स्प्रे करे असांखे किरोड़नि रुपयनि जे नुक़सान खां बचायो वञे। वाज़े रहे त माकड़ कमंद, कपह, सारियन, जंतर, ज्वार, भाॼियुनि ऐं हर क़िस्म जे मेवे ते हमलावर थिए थी, जंहिंजे करे पूरी सिंध में माकड़ जे हमले सबब किरोड़नि रुपयनि जो फसल दाव ते लॻल आहे। अली जाफरी सोलंकी, HR JDA न्यूज़, हैदराबाद।